सिंध काबीना बहिराणी वारी आबादी के साफ पानी ऐं सफ़ाई जी सहूलियतूं फ़राहम करण लाइ सिंध पीपल्स रूरल सिविक सर्विसेज कंपनी क़ाइम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। थरपारकर, उमरकोट ऐं मीरपुर ख़ासि ज़िलनि में इन मक़सद लाइ वर्ल्ड बैंक $400 मिलियन फ़राहम कंदो। काबीना फ़ौती कोटा ते सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी रोशनी में अमल दरामद जी बि मंज़ूरी ॾिनी। मामूली आस्तिक ॿारनि खे आम सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में दाख़िला खां इनकार जे मसइले खे हल करण लाइ डायरेक्टोरेट ऑफ इंक्लूसिव एजुकेशन क़ाइम। काबीना वाइस चांसलर जी मुक़ररी जे तरीक़ेकार में तब्दीली जी मंज़ूरी पिणु ॾेई छॾी। तालीमी बोर्ड्स में मसइलनि ऐं कोताहियुनि खे ख़त्म करण लाइ कमेटी क़ाइम कई वई। कमेटी तालीमी बोर्ड जी कारकर्दगी में बहितरी लाइ सिफ़ारिशूं पेश कंदी। तालीम वारो वज़ीर, चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी यूनिवर्सिटी एंड बोर्ड काबीना कमेटी में शामिल। पाकिस्तान ऐं रूस विच में इंसॉलेंट जी तयारी समेत 8 मुआहिदनि ते सहियूं थी वयूं। वापार, मुआशी सहकार खे हथी वठाइण समेत सनअती शोबे में सहकार जा मुआहिदा बि थिया। कॉस्मेट ऐं पेशावर यूनिवर्सिटी रूसी तालीमी इदारनि सां मुआहिदा। ॿिन्ही मुल्कनि विच में नओं बैनुल हुकूमती कमीशन जो मास्को में इजलास। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस अहमद लिगारी वफ़द समेत इजलास में शिरकत कई। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे ॿीं टिमाही जी 11 अरब 30 करोड़ रुपयनि जी किस्त जारी करे छॾी। सिंध जे 12 मनसूबनि लाइ 49 अरब 25 करोड़ रुपया मुख़्तिस कया विया हुआ। वॾे वज़ीर सैयद मुरादी शाह सिधी रीत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां ॻाल्हाए ॿीं टिमाही किस्त हासिल करे वरिती। गुज़िरियल कुझु सालनि खां सिंध हुकूमत खे वक़्त सिर टिमाही किस्त न मिली रही हुई। पंजाब जी 17, KP जी 7 ऐं बलोचिस्तान जी 30 मनसूबनि लाइ बि ॿीं टिमाही किस्त जारी कई वई। पंजाब खे 1 अरब 62 करोड़, KP खे 61 करोड़ ऐं बलोचिस्तान खे 5 अरब 46 करोड़ रुपया जारी कया विया। असल सियासतदान इहो हूंदो आहे जेको नए नस्ल ते सीड़पकारी करे। शागिर्द यूनिवर्सिटियुनि में सुठा लॻंदा आहिनि, डी चौक ते न। उन लाइ शागिर्दनि जे हथनि में पत्थर या डंडा नथा ॾियण चाहियूं। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ लाहौर में स्कॉलरशिप स्कीम जो इफ्तिताह करण खां पोइ तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त एहतजाज दौरान पाकिस्तान में मौजूद बेलारूस जे सदर मुल्क जो कहिड़ो चहिरो खणी वापसि वियो हूंदो। थियण इहो घुरिजे हा त बेलारूस जो सदर पाकिस्तान जे तालीमी इदारनि जो दौरो करे हा। इस्लामाबाद जे कोसार थाणे ते 24 नवंबर वारे एहतजाज जे दाख़िल केस में अॻभराई। इस्लामाबाद पुलिस PTI बानी जी घरवारी बुशरा बीबी ऐं KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर समेत 96 नामज़द जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट हासिल करे वरिता। शेख वकार, अकरम, उमर अयूब, शेर अफज़ल मरवत, आलिया हमज़ा, सीमा ताहिर, शोएब शाहीन, अली बुखारी ऐं ॿियनि जा नाला बि लिस्ट में शामिल। इस्लामाबाद हाई कोर्ट में 24 नवंबर जे PTI एहतजाज ख़िलाफ़ वापारी तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी चीफ जस्टिस आमिर फारूक हुकूमत ऐं इंतिज़ामिया जो कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क्स ॾिना आहिनि। तव्हांखे अमन अमान बहाल करणो हो पर अव्हां त पूरो इस्लामाबाद बंदि करे छॾियो। PTI ग़लति कयो त हुकूमत बि ग़लति करे पई।